अवां की ख़बर ॾी पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 56 योम तासीस अॼु मल्हायो वेंदो। मुख्य जलसो कोयटा जे अयूब स्टेडियम में थींदो। मस्जिद बि वॻे तयारियूं रथियल आहिनि। जलसे जे लाइ इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी आहे। जलसे के आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदा। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस पज़िन जो पीपी में शमूलियत जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन 6 ॾींहनि जे बलूचिस्तान जे दौरे दौरान पार्टी समेत सीनियर अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। कोयटा मां तफ़सील मालूम कंदासीं। अल्ताफ़ बलोच खान जी। अल्ताफ़ वधीक आगाह जो छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल अवां खे ॿुधाईंदो हलां त अॼु कोयटा जे अयूब स्टेडियम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको 56 योम तासीस जो जलसो मुनक़द थी रहियो आहे। जलसे जा जेके आहिनि तमामु इंतज़ामात जेके आहिनि मुकमिल आहिनि ऐं हिन महिल जेको आहे त अवाम जी आमद जेको आहे त जारी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान बि हिते जेको आहे त हिन महिल कोयटा में पहुतल आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन जेको आहे त बिलावल ज़रदारी बि हिते कोयटा में पहुतल आहिनि। थोरी देरि खां पोइ जेको आहे त उहो अयूब स्टेडियम में जेको आहे त ईंदा ऐं अवाम खे ख़िताब कंदा। अवां खे इहो बि ॿुधाईंदो त हलां त हिन टाइम जेको आहे त अयूब स्टेडियम में सिक्योरिटी जा बि सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि ऐं जेको आहे त वॉक थ्रू गेट बि लॻाया विया आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे त सीनियर क़यादत जे पहुचण खां बाद जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जेको आहे थोरी देरि खां पोइ ख़िताब कंदो ऐं जेको आहे त अॼु वारे जलसे में जेको आहे त साबिक़ वज़ीर आला बलोचिस्तान अब्दुल कुद्दूस बिज़ंजो जो जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कंदो ऐं जेको आहे त सरदार या साबिक़ सूबाई वज़ीर जेको आहे त बलोचिस्तान जो सरदार यार मोहम्मद रिंद जा जेके आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जा इम्कान बि आहिनि। इन खां अलावा जेको आहे त ॿिया कुझु शख़्सियत आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी में अॼु उन्हनि जे बि शमूलियत जो इम्कान आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको आहे त 56 योम तासीस कोयटा में पहिरियों बार जेको आहे त मल्हाइण ते हिते अवाम में जेको आहे त ख़ुशी जी लहर आहे। अवाम वॾे तादाद में जेको आहे त शिरकत करे रही आहे। हिन महिल मां सम्झां थो त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां अयूब स्टेडियम जे फुटबॉल ग्राउंड में तक़रीबन 20,000 कुर्सियूं रखियूं वयूं आहिनि। जेकी आमद आहे मां ॾिसां थो त हिन महिल वॾी तादाद में जेको आहे त पाकिस्तान जे चारों सूबनि खां सिंध समेत बलूचिस्तान समेत पंजाब समेत पाकिस्तान जे चारों सूबनि खां माण्हुनि जी आमद हिते जारी आहे। ईअं ई लॻी रहियो आहे त हीउ को तारीख़ में पहिरियों भेरो वॾो जलसो थी रहियो आहे जंहिंमें जेको आहे त लखें तादाद में माण्हू शामिल थींदा। हिन महिल ग्राउंड तक़रीबन जेको आहे त भरजण वारो आहे ऐं जेको आहे त माण्हू तक़रीबन जेको आहे त कलाक ॾेढ खां बाद अञा जेके आहिनि त वॾा काफ़िला आहिनि। मां सम्झां थो हिते माण्हू जाइ कोन कंदा। ही जेके ठीकु आहे, महिरबानी अल्ताफ़ बलोच आगाह करण लाइ।